अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान शाह नवाज़ खान खे आज़ादु कंदो या उनखे माराए छॾींदो। चाचो रजब गमदिल जो शायदि थींदो त वहाब खे रहिस वॾेरो बालाज खान ई मारियो आहे। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी के बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जी ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सब खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तन पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जी ईंदड़ नई एपिसोड में तव्हां ॾिसंदो त वॾेरो बालाज खान शाह नवाज़ खान के फ़िलहाल आज़ादु कोन कंदो। हो हुन ग़रीब के ॾाढो सताईंदो लोड़ाईंदो, आख़िर में हुन ग़रीब के मारे छॾींदो। छो जो वॾेरे बालाज खान सां जेको बि वॾेरे बालाज खान सां बग़ावत कंदो उहो हुनखे माराए छॾींदो। छो जो कंहिंखे बि माफ़ु करण वारो न आहे। जेकॾहिं हुनजे विच में केरु आयो बि कंदो वॾो ज़ालिम शख़्स आहे, उहो कॾहिं बि कंहिंखे माफ़ु करण वारो न आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त चाचो रजब हुनखे गमदिल खे चवंदो त मां तुंहिंजे भाउ जूं रड़ियूं ॿुधियूं हुयूं। मां जॾहिं होॾे पंहिंजे पुट सां मिलण वञा पियो त मूंखे इहो ई लॻो त वहाब जूं रड़ियूं, ऐं ॿिए ॾींहुं मूंखे उनजो लाश मिलियो। मतिलबु त मूंखे वॾेरे बालाज खान मथां 100% कन्फर्म आहे। बहरहाल मां उनजे मथां शायदि कोन बीहंदमि। छो जो जेकॾहिं मां उनजे मथां शायदि बीहंदमि ऐं पुलिस में वञी फ़रियादी थियां त उहो मुंहिंजे पुट खे मारे छॾींदो। केतिरनि ई सालनि खां मुंहिंजो पुटु हुन ज़ालिम जे क़ैद में अॻु में आहे। जेकॾहिं हुनखे इहा ख़बर पई त रजब मुंहिंजे मथां शादि थियो आहे त उहो मुंहिंजे पुट खे मारे छॾींदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग।